अस्सलाम वालेकुम दोस्तों ये जेके नयूं टेस्टियूं अचनि पियूं जॉब्स वग़ैरह जूं इन्हनि खे मद्देनज़र रखंदे मां हिकु नंढड़ी कोशिशि करणु वञा पियो त जनरल नॉलेज जूं कुझु शॉर्ट जेके से आहिनि ठाहे वीडियोज़ ऐं तव्हां ताईं मोकिलियां ऐं तव्हांखे जेतिरो मुंहिंजे तरफ़ां थी सघे त तव्हांखे कुझु थोरी घणी हेल्प करियां। अॻिते तव्हांजी मर्ज़ी आहे त हिन में मां शुरूआति करियां थो। जेके वर्ल्ड ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, दुनिया जूं वॾियूं वॾियूं ऑर्गेनाइज़ेशन, उहे कॾहिं ठहियूं जा उन्हनि जा मेंबर कंट्रीज़ घणा आहिनि या उन्हनि जा प्रेसिडेंट वग़ैरह घणा आहिनि। त असां शुरूआति करियूं था। पहिरीं हींअर 3 या 4 या 5 जेतिरियूं कवर थी सघियूं कंदासीं, वरी ॿियूं सुभाणे वरी अॻिते जनरल नॉलेज जा ॿिया क्वेश्चन कवर कंदासीं। ईअं ई आहिस्ते आहिस्ते इन मरहले खे अॻिते वधाईंदासीं। हिकु मुंहिंजी शुरूआती ऐं नंढड़ी कोशिशि आहे। त असां शुरूआति करियूं था वर्ल्ड ऑर्गेनाइज़ेशन्स खां। दुनिया जूं जेके वॾियूं वॾियूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उहे केतिरियूं आहिनि, घणियूं आहिनि त काफ़ी सारियूं, पर शुरूआति करियूं था WHO खां। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन WHO, इन खे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन चवंदा आहिनि। अच्छा, इहा कॾहिं ठही वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन? इन जी फॉर्मेशन कॾहिं थी? इहा ठही 7 अप्रैल 1948 ईस्वी ते। 7 अप्रैल 1948 ईस्वी ते ठही। अच्छा, इन जो हेडक्वार्टर किथे आहे? इन जो हेडक्वार्टर आहे जेनेवा में। अच्छा, जेनेवा स्विट्ज़रलैंड जो शहर आहे। ऐं इन जो प्रेसिडेंट जेको आहे उन जो नालो आहे टेड्रोस एधानोम। घणा कंट्रीज़ आहिनि? इन जा मेंबर कंट्रीज़ 48 आहिनि। मेंबर कंट्रीज़ 48। हाणे हिन जी हीअ जेका आहे पंहिंजी WHO मुकमिल थी वई आहे। हाणे शुरूआति कंदासीं ॿी IMF, जेका वॾे में वॾी आहे, जंहिंजो हींअर ज़िक्र बि थींदो रहंदो आहे, जंहिंखां पाकिस्तान अक्सर करे जेको सो कर्ज़ो वठंदो रहंदो आहे, IMF। अच्छा, IMF शॉर्ट फॉर्म आहे, इन जो फुल फॉर्म आहे इंटरनेशनल मॉनिटरी फंड। इंटरनेशनल मॉनिटरी फंड। इहा ठही 27 दिसंबर 1945 में। 27 दिसंबर 1945 ईस्वी में। अच्छा, इन जो हेडक्वार्टर किथे आहे? इन जो हेडक्वार्टर वाशिंगटन DC, वाशिंगटन USA जो आहे। मुंहिंजे ख़्याल में USA जो आहे वाशिंगटन DC। USA जो कैपिटल आहे वाशिंगटन DC। इन प्रेसिडेंट आहे क्रिस्टीना जॉर्जिवा। क्रिस्टीना जॉर्जिवा। ऐं इन जा मेंबर कंट्री 189 आहिनि। 189 मेंबर कंट्रीज़ ते शॉर्ट में MC लिखां थो, मेंबर कंट्रीज़ 189। ठीकु। अच्छा, हाणे असां ॾिसंदासीं टी जेका आहे ADB आहे। ADB, जंहिंखे एशियन डेवलपमेंट बैंक चयो वेंदो आहे। एशियन, हीअ बि कर्ज़ो वग़ैरह ॾींदी आहे मुल्कनि खे। एशियन डेवलपमेंट बैंक, एशिया जी बैंक आहे, उन जे करे एशियन डेवलपमेंट बैंक लिखियो पियो आहे। इन जी फॉर्मेशन थी 19 दिसंबर 1966 में। 19 दिसंबर 1900। इन जो हेडक्वार्टर किथे आहे? इन जो हेडक्वार्टर आहे मनीला में। मनीला जेको फिलिपाइन जो गादी हंधि आहे। फिलिपाइन कैपिटल, फिलिपाइन जी गादी जो हंधि आहे मनीला। इन जो प्रेसिडेंट आहे मासासुगु। प्रोनाउंसिएशन थी सघे तो मुंहिंजी सही न हुजे त उहो गुज़ारो कजो। मासासुगु ईअं लिखियलु अथसि नालो, पोइ अलाए मासासुगु वाला मास्तासुगु वाला कहिड़ो आहे, बहरहाल इहो आहे। अच्छा, हाणे वॾे में वॾी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे, जेका मशहूरु बि आहे, UNO। इन खे यूनाइटेड नेशंस ऑर्गेनाइज़ेशन चवंदा आहिनि। यूनाइटेड नेशंस ऑर्गेनाइज़ेशन।
इहा अथई 24 अक्टूबर 1945 ईस्वी ते 24 अक्टूबर 1945 ईस्वी ते इहा ठही फॉर्मेशन माना ठही। अच्छा, इन्हें जो हेड क्वार्टर है न्यूयॉर्क या सैन फ्रांसिस्को, न्यूयॉर्क या कॾहिं कॾहिं वरी सैन फ्रांसिस्को बि हूंदो आहे। अच्छा, इन जो डायरेक्टर जनरल आहे वोल्कान बोज़ाकिर, जेको तुर्की जो आहे। वोल्कान बोज़ाकिर तुर्की जो आहे जेको। अच्छा, इन जा घणा मुल्क आहिनि? 193 मुल्क आहिनि इन जा जेके मेंबर कंट्रीज़ 193 आहिनि। मेंबर कंट्रीज़ 193। मुंहिंजे ख़्याल में असां 4 करे चुका आहियूं, हाणे 5 हिकिड़ी लिखूं था, ॿियूं वरी पोइ कंदासीं। 5 आहे यूनेस्को, यूनाइटेड नेशंस एजुकेशनल साइंटिफिक ऑर्गेनाइजेशन, यूनाइटेड नेशन एजुकेशनल साइंटिफिक ऑर्गेनाइजेशन, या 16 नवंबर 1945 ते ठही, 16 नवंबर 1945 ईस्वी ठही। अच्छा, इन जो हेड क्वार्टर जेको आहे उहो आहे पेरिस, फ्रांस में। पेरिस जेको फ्रांस जी गादी हूंदा। प्रेसिडेंट या खणी डायरेक्टर जनरल चऊंसि, प्रेसिडेंट या डायरेक्टर जनरल, उहो कहिड़ो आहे? ऑड्री एज़ोली। अच्छा, इन्हनि जा घणा आहिनि मेंबर कंट्रीज़? मेंबर कंट्रीज़ 195 जा मेंबर कंट्रीज़ आहिनि। हाणे 5 असां जेके से वर्ल्ड ऑर्गेनाइजेशन करे वरितियूं आहिनि, 15-20 हूंदियूं तक़रीबन, 4-5 ॾींहंनि में कवर थी वेंदियूं इंशाअल्लाह। पोइ वरी अॻिते ॿिया जेके जनरल नॉलेज जा जेके बि क्वेश्चन हूंदा या करंट अफेयर्स या इंशाअल्लाह ताला मां इहे तव्हांखे जेतिरो मूंखां पुॻो इंशाअल्लाह मां कंदुसि तव्हां लाइ।